बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां भे अखर जा आवाज़, भे अखर मां आवाज़, आवाज़नि मां लफ़्ज़, लफ़्ज़नि मां जुमला ठाहिणु सिखंदासीं ऐं लिखणु सिखंदासीं। भे अखर खे चारि टुका हूंदा आहिनि, चारई टुका हेठि हूंदा आहिनि। भे जी शिकिल हीअं हूंदी आहे। पहिरीं लिखंदासीं भे। पहिरीं हितां लिखिबो भे। भे खे सिट ते नंढिड़ो अलफ़ लिखी हीअं छिके सिट ते, ऐं एतिरो ई मथे कबो जेतिरो हीअ अॻियों मथे आहे। टुका ॾी बसि चारि। आवाज़ थियो भ, ज़बर आयसि मथां, आवाज़ थियो भ। वरी अहिड़े तरीक़े सां हिनखे बि भे खे लिखिबो हिते, एतिरो ई मथे कबो जेतिरो अॻियों हिसो मथे आहे, एतिरो पोयों हिसो मथे कबो। चारि टुका ॾिबा। ज़ेर हेठों लिक ईंदसि त इनखे चइबो आहे ज़ेर। इहा आहे ज़ेर, इन जो आवाज़ निकिरंदो आहे भे। वरी अचिबो भे खे चारि टुका हेठि हूंदा आहिनि ऐं मथां पेश आयसि त निकितो भ। भे खे पोयों अलफ़ ॾिनोसीं त आवाज़ निकितो भा। भे खे, भे अखर खे पोयों वाव ॾिनोसीं त आवाज़ निकितो भो। भे खे पोयों वाव बि ॾिनोसीं ऐं ज़बर बि ॾिनीसीं, आवाज़ निकिरंदो भओ। भे अखर खे पोयों वाव बि ॾिनोसीं ऐं पेश बि ॾिनोसीं, आवाज़ निकिरंदो भू। भे अखर खे हाणे ॾींदासीं ये। ये ॾिनीसीं ऐं इहो आवाज़ निकितो भे। भे खे ये सां गॾु ज़बर ॾिनीसीं। भे खे ये सां गॾु ज़बर ॾिनीसीं त भए। भे खे ये सां गॾु ज़ेर ॾिनीसीं त आवाज़ ठहियो भी। आवाज़ ठहियो भी। हीअ भे अखर जा आवाज़ ब, भे, भ, भा, भो, भओ, भू। भे, भए, भी। इहा हाणे ठाहींदासीं हिननि जा लफ़्ज़। भे अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं। पहिरीं आवाज़ लिखंदासीं भ। लफ़्ज़ में लिखण महिल इहो ख़ासि ख़्यालु रखिबो आहे त मुकमिल आवाज़ मुंड वारो न लिखिबो, अधु लिखिबो। अधु लिखियोसीं, मथां ॾिनीसीं ज़बर। हाणे पोयों मिलाईंदासीं लाम। इनखे बि सिट ते छिके हीअं केले ऐं गॾाइबो सुलाम। थियो भलो। भे ज़बर भ, लाम वालो भलो। भलो माना सुठो। वरी अचिबो ज़ेर जे आवाज़ ते। ज़ेर जो आवाज़ आहे अखर, आवाज़ साॻियो आहे, अखर बि साॻियो आहे भे ऐं आवाज़ हेठों ज़ेर अथसि, उनखे चइबो भे। वरी उन सां पोयों ॿियो आवाज़ मिलाइबो ते। लफ़्ज़ ठहियो भेत। भित लफ़्ज़ ठहियो। भित चइबो आहे हद खे भ ॼ। पेश जो आवाज़ भ। हे पोयों जीम अथसि भ ज, भुज। हिनखे छा चइबो आहे लफ़्ज़ खे? ठूठ खां मथे जेको हिसो आहे कुल्हे ताईं, इनखे चइबो आहे भुज। पोइ आहे मद जो आवाज़ भा। हे पोयों गेथियुसि, पेश आयसि ग, भाग। लफ़्ज़ ठहियो भाग। भलो, भित, भुज, भाग। वावड़ी वारा आवाज़
जंहिंखे पोयों वाह हूंदो आहे उन मां लफ़्ज़ कुझु ठाहींदासीं जीअं 16 लफ़्ज़ तव्हांखे सम्झ में बि अचनि अहिड़े हिसाब सां। हाणे ठाहींदासीं पहिरियों आहे भो लफ़्ज़ आवाज़ आहे भो। भो खे ईअं लिखिबो जीअं लिखियलु आहे भो लाम खे वाह ॾिनोसीं ॿ आवाज़ मिलिया भोलो 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 जानवर जो नालो आहे। चऊं था पेश जे आवाज़ ते भे वाह पेशा भू ते पेश त भूत। भूत हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको ख़्याली लफ़्ज़ हूंदो आहे ख़ौफ़ में ख़ौफ़नाक लफ़्ज़ आहे हिकिड़ो भूत। हाणे ईंदासीं वरी ये वारे आवाज़नि ते। ये वारा आवाज़ भे पहिरीं आवाज़ आहे भे। हाणे हिन जी शिकिल ॾिसिजो मटिजी वेंदी हीअं भे लिखियोसीं हे पहिरीं भे पोइ वरी हे ये हीअं लिखिबी आहे लफ़्ज़ में विच में भे। हे पोयों अखर कहिड़ो आहे हीअ आहे ते। हीअ अखर कहिड़ो आहे ते। हाणे ज़ेर आयसि त थियो ते भेत। भेत लफ़्ज़ आहे भेत इन जी माना आहे ढंग। ई डई ज़ेरे डी भींडी। भींडी सब्ज़ीअ जो नालो आहे भींडी। भींडी भई ज़ेरे भी डई ज़ेरे डी भींडी। अचूं था वरी हिननि खे लफ़्ज़नि खे जुमलनि में इस्तेमालु करण जे लाइ। जीअं मिसाल जी ॻाल्हि तव्हांखे पहिरियों लफ़्ज़ पढ़ायोसीं असां भलो। असांजो स्कूल भलो आहे। भलो लफ़्ज़ इस्तेमालु थी वियो इहो जुमिलो ठही वियो। वरी आहे भित। असांजे स्कूल खे चौधारी भित ॾिनल आहे। मुंहिंजो भाग भलो आहे। मुंहिंजो भाग भलो आहे लफ़्ज़ जुमिले में इस्तेमालु थी वियो भाग। भाग खां पोइ आहे कुझु तव्हांखे भे अखर मां आवाज़ भे अखर मां लफ़्ज़ ठाहिण भे अखर जे लफ़्ज़नि खे लिखणु सिखियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।